चई रोज़ अतहर खे ॾिसण जी सिक घणी आहे लगी, ढो करे ज़मज़म पीअण जी सिक घणी आहे लगी, रोज़ अतहर खे ॾिसण जी सिक घणी आहे लगी। रब जंहिंखे चाहे थो उनखे पुॼाए थो ते, रब जंहिंखे चाहे थो उनखे पुॼाए थो उते, मूंखे भी ज़ियारत करण जी सिक घणी आहे लगी, मूंखे भी ज़ियारत करण जी सिक घणी आहे लगी। मुंहिंजे पाड़े जा ऐं मुंहिंजा दोस्त कई था वञनि, मुंहिंजे पाड़े जा ऐं मुंहिंजा दोस्त कई था वञनि, गॾिजी पंहिंजनि सां हलण जी सिक घणी आहे लगी, गॾिजी पंहिंजनि सां हलण जी सिक घणी आहे लगी, ढो करे ज़मज़म पीअण जी सिक घणी आहे लगी, रोज़ अतहर खे ॾिसण जी सिक घणी आहे लगी। सिर्फ़ आसूदा वञनि ही सोच भी आहे ग़लत, सिर्फ़ आसूदा वञनि ही सोच भी आहे ग़लत, हिन ग़रीबीअ में पुॼण जी सिक घणी आहे लगी। मौलाना जोहर बिरहुई अल्लाह ताला उन जे क़बर जे मथां किरोड़ा रहम जा मींहं नाज़िल फरमाए। मांखे ॿुधायो त अदा जी मां शेर पहिरियों ॿिया लिखंदुमि बहरहाल तव्हां सां हुन वांगुरु नींहं जो नातो थियो, तव्हां चवणु शुरू कया मदीने पाक जे शेर उहो ॻाइम मां ॿुधायूं त फलाणो शेर। उन खां पोइ कुझु वक़्त खां पोइ भई मूंखे हिकिड़े दोस्त फ़ोन कई, साईं किथे आहियो? घर आहियां। चई दिलि घुरे थी त तव्हां थोरो मूंसां मुलाक़ात करे वञो। जोहर बिरोही फरीदाबाद मेड़ खां ॿाहिरि। चयो हुन मूंखे चयो साईं तव्हां मूंसां फरीदाबाद अचो फलाणी बैंक में, मां उते आहियां, पोइ मैनेजर हो, तव्हां महिरबानी करे उते अचो। मां सोचियुमि त वेंदुमि शायदि मदरसे जे लाइ कुझु ॾींदो, को तावन कंदो, छो त ऑफिसर माण्हू आहे या का ॿी कहिड़ी ॻाल्हि इहा ई हूंदी। मां चयो साईं ठीकु आहे मां अचां थो। मां वयुमि, मुलाक़ात थी। चई साईं मां तव्हांजो मौलूद ॿुधुमि फलाणो। चई मुंहिंजे दिलि घुरियो त तव्हांखे हज करायां। चई मुंहिंजा शिरक निकिरी विया, मूंखे त इहा अकल ई कान्हे त को ईअं मुंहिंजे लाइ हज जो आसानी बणिजी पवंदी। तर हे बोल बि आहिनि, सिर्फ़ आसूदा वञनि ही सोच भी आहे ग़लत, सिर्फ़ आसूदा वञनि ही सोच भी आहे ग़लत, हिन ग़रीबीअ में पुॼण जी सिक घणी आहे लगी, ढो करे ज़मज़म पीअण जी सिक घणी आहे लगी, रोज़ अतहर खे ॾिसण जी सिक घणी आहे लगी। पाक धरतीअ ते थियां हाज़िर मगर थी बाअदब, अदब अदब अदब। मांखे ख़बर पई त केतिरा दोस्त ॿुधायूं, मूंखे दोस्तनि ॿुधायो त अहिड़ा बदबख़्त बि आहिनि जेके हिते माण्हूअ खे पंहिंजनि पैसनि ते चवनि था तोखे हल उमिरि ओॾे वठी तो हलां सऊदीअ, पर जेको कमाईंदे उन में तुंहिंजो मुंहिंजो गॾियल हिसो हूंदो। कमाई कहिड़ी? ओ खीसो कटणु, खीसो कटणु। अहिड़नि बदमाशनि खे बदमाश माण्हू पंहिंजे ख़र्च ते वठी वञनि था, तवाफ़ कंदे बि माण्हुनि जा खीसा कटनि था, तवाफ़ कंदा, रोज़े रसूल जी परवाह कोन्हे, बैतुल्लाह जी परवाह कोन्हे। अहिड़ा बदबख़्त तंहिंजे करे बाद मां मिसाल कीअं ॾियां, हिन बाबा मस्जिद में कॾहिं जो हेॾे कुतो टपी अचे त पटको ॿधाईंदोसि। मस्जिद में आयो कुतो आहे, बाठा खणी करे ठोकियोसि। उते थोरे बैतुल्लाह मां अहिड़ो माण्हू फिरी अचे त हिन जी परवाह अलाह खे कोन्हे का। मथां ईअं सम्झंदा हुआ जेको वियो सो बख़्शिजी वियो। अहिड़ा कुता बि वञनि था। मां अलाह खां दुआ थो कयां त अॻिला उन्हनि खे जे हिदायत आहे त ॾे, न त अहिड़नि बदमाशनि खे अलाह ताला ख़्वार ख़राब करे। चई त पाक धरतीअ ते थियां हाज़िर मगर थी बाअदब,
पाक धरती ते थिया हाजिर मगर थी बा अदब आरज़ू पूरी थियण जी सिक घणी आहे लगी ढो करे ज़मज़म पीअण जी सिक घणी आहे लगी रोज़ अतहर खे ॾिसण जी सिक घणी आहे लगी मूंखे थींदो पंहिंजे क़िस्मत ते घणो अफ़सोस वा मूंखे हे मां शाइर जी ॻाल्हि थो कयां अल्लाह ताला मूंखे चवण जे एवज़ में अल्लाह ताला मुंहिंजे लाइ आसानी बणाए छॾी आहे बैतुल्ला जा रोज़े रसूल जा हरम जा ॼण त दरवाज़ा अल्लाह ताला मुंहिंजे लाइ खोले छॾिया आहिनि मां अल्लाह खां दुआ थो कयां जे क़ुर पाक में फरमाए थो त रब्बना ला तुज़िग़ क़ुलूबना बाद इज़ हदैतना वहब लना मिन लदुनका रहमा इन्नका अंतल वहाब रब मूंखों बि इहा नेमत न खसजां अल्लाह कंदो सभिनी खे नसीब थींदी चई पाक धरतीअ मूंखे थींदो पंहिंजे क़िस्मत ते घणो अफ़सोस वा हिते रहां थो हुते रहण जी सिक घणी आहे लगी हिते रहां थो हुते रहण जी सिक घणी आहे लगी शल ॾिसां गाज़ी जमाली काबे जा अनवार सभु शल ॾिसां गाज़ी जमाली काबे जा अनवार सभु ऐं निमाज़ूं उते पढ़ण जी सिक घणी आहे लगी ऐं निमाज़ूं उते पढ़ण जी सिक घणी आहे लगी रोज़ अतहर खे ॾिसण जी सिक घणी आहे लगी ढो करे ज़मज़म पीअण जी सिक घणी आहे लगी रोज़े अतहर खे ॾिसण जी सिक घणी आहे लगी।